हैदराबाद में ॿ ॾींहं जी बरसाति सॼी हुकूमतनि जो वफ़ाक़ी सूबाई हुकूमतनि जो मुंहुं कारो करे छॾियो आहे। 2 ॾींहंनि जी बरसाति में माण्हू पंहिंजे घरनि में परेशान आहिनि। 7-7 फुट ग़रीबनि जे घरनि में पाणी आहे, बिजली बंदि, गैस बंदि, माण्हुनि खे पीअण लाइ मासूम ॿारनि खे पाणी कोन्हे। शर्म अचणु घुरिजे। सिंध जो वज़ीर आला पंहिंजी अयास टीम सां गॾु हिते आयो, रुॻो फोटू कढाए हलियो वियो। सिंध जी बलदियात जो वज़ीर किथे आहे? सिंध जा बलदियाती इदारा किथे नी? चूंडियल नुमाइंदा किथे नी? वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमत ॿिन्हिनि जो कारो मुंहुं आहे। माण्हुनि खे हैदराबाद सिंध जे ॿिए नंबर वॾे शहर जी हीअ सूरत हाल आहे। माण्हू रस्तनि में रोडनि ते ॿाहिरि नथा निकिरी सघनि। 7-7 फुट पाणी बीठो आहे। शर्म अचणु घुरिजे। हैदराबाद जी सिविल सोसाइटी, हैदराबाद जा सुञाण माण्हू हिकु थी करे हिननि जो मुक़ाबिलो कंदा। असां हाणे जेको आहे चुप करे घर कोन वेंदासीं। जेकॾहिं इहे असांजूं सहूलियतूं बहाल न थियूं, असां रोड ब्लॉक कंदासीं, धरणा हणंदासीं। असां हुकूमत खां मुतालबो कयूं था त असांजी सहूलियतूं बहाल कयो, माण्हुनि जो जीअण जंजाल न कयो ऐं हिते अची रुॻो तव्हां अयाशूं था कयो ऐं करप्ट हुक्मराननि, करप्ट चूंडियल मेंबरनि जी। बलदियाती इदारा ख़तमु थी चुका नी। कासिमाबाद, नसीबाबाद पाणी में ॿुॾी चुका नी। तलाउ बणिजी चुको आहे, डैम बणिजी चुको आहे हैदराबाद। शर्म अचणु घुरिजे हुक्मराननि खे, चूंडियल नुमाइंदनि खे। असां वरी मुतालबो था कयूं त असांजे इलाइक़नि जूं सहूलियतूं बहाल कयूं।